साईं जलाल महमूद शाह साहब, आजम जहांगीरी साहब, हबीब जतोई साहब, वसील सिद्दीकी साहब, असलम राव साहब, इब्राहिम जोयो साहब, ॿिया साथी हो GSM अज असां पिंडाल वेठल साथियों, अज असां बाबा सिंध हैदर बख्शतो जी 42वीं बरसी मना रहे हैं। बाबा सिंध हैदर बख्शतो एक इनकलाब हो, एक जदोजहद हुई, एक सोच हुई, एक फिक्र हो। जे मुल्क में रहूं था उनमें गुलामी की जिंदगी जंजीरूं काटे रहे हैं। बाबा सिंध हैदर बख्शतोई जी तहरीक जदोजहद के त दरिया जा रुख भी न मोड़े सघिया। वो हिकिड़ो मन जे दड़े जो सच हो जेको आख़िर में हली मच थियो। जॾहिं मच थियो त सिंध जे हर कुंड में, हर गजगोड़ में पंहिंजी वालियाना ज़िंदगी जे खिताब जलसन जुलूसन में बेक़ायदा दुश्मन आमरन जाबरन सां छापर वटे जॾहिं ॻाल्हाईंदो हो त उहो अख सां ॻाल्हाईंदो, पर जॾहिं हू इल्म जी ॻाल्हि कंदो हो त कलम सां लिखंदो हो। वो जॾहिं ॻाल्हाईंदो हो त ॾाह सां दुश्मन खे चवंदो हो ऐं दुश्मन बि मञंदो हो त वॾो होशियार जीनियस माण्हू आहे। हैदर बख्शतोई चवे थो भाई पंहिंजो हर इंसान पंहिंजो आहे ही ईमान, पंहिंजो आहे ही इस्लाम। जिए सिंध, जिए सिंध। जॾहिं हैदर बख्शतोई हलंदो हो त हुनखे रोकियो वेंदो हो। जॾहिं हू जलसो कंदो हो त उते वाहन जा, दरियाहनि जा, गटरनि जा पाणी उछलाईंदा त कामरेड ते न बीह सघे। पर कामरेड हिकिड़ो न, पर उन जा हज़ारे साथी। कामरेड उहो कणिक जो दाणो हो जंहिं फुटी सिंध में लखे कामरेड पैदा कया। हैदर बख्शतोई जॾहिं सिंध जे ॾुखियो वक़्तु ईंदो हिकिड़ो पंफलेट लिखंदो, हुनखे करे गदार सॾींदा हुआ त करे हुनखे काफ़र सॾींदा हुआ, करे हुनखे दहिरो सॾींदा हुआ, छो जो हुनजी रुकावट बनबा त कूड़नि बहाननि सां डेॼारियूं मन ॾिजे। पर हुन ॾिनो, हुन सिंध जो केस आलमी दुनिया में लिखत में भी पेश कयो, ज़बानी भी पेश कयो, सिंध जे कुंड कच्छ में भी वियो, मज़लूमनि सां भी रहियो, पर हुन सिंधु दरिया खे ॿुधायो चेस जीअं सिंधु जो दरिया, जीअं सिंधु पंहिंजो साह, आप हयाता जंहिंजो जाम, जीअं सिंध। असांखे 1940 जी करारदाद में सूबा न असां रियासत थी शामिल थियासीं। असांखे इहा ख़बर हुई न हुई त असां हेॾी बेधन थींदी, असांखे हिकिड़े यूनिट में तब्दील कंदा ऐं असांजा हक़ ज़ब्त कंदा। अॼु सिंध किथे बीठी आहे? अॼु सिंध जा माण्हू किथे आहिनि? मूंखे त ॾुख आहे त असांजे दुश्मननि केतिरियूं असांजे ख़िलाफ़ गहन साज़िशूं कयूं आहिनि, पर कामरेड 1954 में भी ॿुधायो त सिंधी ॿोली कराची में रहंदी या न रहंदी, जंहिंजो जोए साहब ट्रांसलेट कई। अॼु एतिरे ताईं दुश्मन वधी विया आहिनि जो असांजे ई घर में रही असांखे चवनि था ऐं पोस्टर हणनि था वार चाकर। उन्हनि उर्दू ॿोली वारनि खे नथो चवां, पर जेके कनि वेठा उन्हनि जी मजाल या न थिए हा। जीअं असां कामरेड जे फिक्र खे मञूं हा। हुन चयो छॾायो वॾेरनि खां क़ौमी क़यादत,
इन्हनि जी क़यादत में आहे अदालत। ये पपा भी कयां तराशी हुकूमत फना जे कयां इज़त अदालत। हेॾा मेंबर आयो सिंध असेंबली में सॼी खड़ाई तव्हांजी आहे। तव्हां सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली नथा करे सघो। मुफ़ाहिमत बाबा या कहिड़ी सियासत में मुफ़ाहिमत हलंदी आहे? सियासत में उसूल हलंदा आहिनि, सियासत में ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, सियासत में एजेंडा हूंदियूं आहिनि। तव्हां या कहिड़ी एजेंडा ते छा सिंधी माण्हुनि तव्हांखे शहीद राणी वारनि जे करे वोट ॾेई तव्हांखे इन करे कयो त तव्हां सिंध जो सौदो कयो, सिंध सां धोखो कयो? तव्हां इन करे वोट ॾिनो? ॿुधायो तव्हां इन करे वोट ॾिनो? तव्हां मुहाजिरनि खे ॾियो धरती, तव्हां इन करे वोट ॾियो? उन्हनि मुहाजिरनि खे चवां थो, उन चाकिंग वारे मुहाजिरनि खे जेको तुम कहते हो कि एक आंख देखेगी एक आंख रोएगी, सिंध के 2 टुकड़े होंगे। भाई सिंध के टुकड़े का करने वाला कोई माई का लाल पैदा नहीं हुआ, कोई माई का लाल पैदा नहीं हुआ, ये मैं तुम्हें बता दूं। माई का लाल ही नहीं पैदा हुआ। जो सिंध को टुकड़े करेगा हम उसके टुकड़े कर देंगे, हम उसके टुकड़े टुकड़े कर देंगे। जो हाथ बढ़ेगा उस हाथ को काट देंगे। ये अपने होंगे तब भी उनके हाथ काट देंगे, भले मगा उनको भी। कुछ नहीं होगा, खाप निकाल दो। आपको रहना है तो भाई बनो, जैसे कामरेड ने कहा है। सिंध में जो रहता है वो हमारा भाई है, मगर ये भाई नहीं होना चाहिए जिसको हमने मेहमान किया हो, हमारा मालिक हो। ये नहीं होगा, ये दिमाग से निकाल दो। मैं उन उर्दू स्पीकिंग को कह रहा हूं जो चाकिंग और वाल पेपर लगाते हैं, ऐसे डरपोक नहीं है हम लड़ना भी जानते हैं। हमारी तारीख पढ़ो, हमने सुपर ताकतों से झगड़ा किया है। होश मोहम्मद शीरी ने कहा था विरसू विरसू सिंध न देसू, हम उसके वारिस हैं भाई। हम जीएम सैयद हैदर बख्श तो शायद फाजल राव के वारिस हैं, हम कोई चोट केंगू तेली के वारिस नहीं है। हम उनके वारिस हैं जो सिंध से मोहब्बत करते थे और हमारी रगों रगों में उनका खून है। सिंध जी इंच जी हैदर बख्श तो हिफ़ाज़त कई, सिंध जे माण्हुनि जी हिफ़ाज़त कई, सिंध जे हर हिकु शइ ढोरनि कलरनि काठियुनि ज़मीनुनि काशियुनि जी बि हिफ़ाज़त कई। हुन लखे ग़रीबनि में विराया।